जॾहिं खेनि अंदाज़ो हुजे त उहे जंहिं ज़मीन ते बीठा आहिनि उन ज़मीन जी तारीख़ छा आहे, उन ज़मीन जी सकाफ़त छा आहे ऐं संदनि ॿोली छा आहे, उन ॿोली जी अहमियत छा आहे। त असां सां अॼु जेके महिमान आहिनि डॉक्टर कमल वाहिद असांजी मुख्य स्पीकर आहे। माहिर तालीम जी हैसियत सां हुन मुख़्तलिफ़ वक़्तनि में असांजे सिंध जे मुख़्तलिफ़ ॿारनि जे ज़िंदगियुनि खे उजाड़ियो आहे ऐं नसलुनि जी ज़हनी फिक्री आबियारी कई आहे। अॼु असां सां गॾु आहिनि ऐं इन सां गॾोगॾु असांजी नंढी भेण आहे नाज़िश फातिमा, एक्टिव वुमेन फोरम जी मुहिरम आहे। असां इहा ॻाल्हि ॿोल कंदासीं। त सभ खां पहिरीं आप कमल वाहिद मां अव्हां खां इहो सुवालु कंदसि त ॿोली जी वाधवीज में, ॿोली जी बहितरी में माउ जो कहिड़ो किरदारु आहे? सबसे पहले तो इन तमाम बच्चों का शुक्रिया जो यहाँ पे आए हुए हैं और बैठे हुए हैं। जॾहिं लफ्ज़ माँ इज़ सो मच यूनिवर्सल, अमेरिका में माँ बोलते हैं, कहीं पे अम्मा बोलते हैं, हम सिंधी में अम्मा बोलते हैं। हर हंधि इहो लफ्ज़ हिकिड़ो यूनिवर्सल आहे ऐं हर इंसान जो माउ सां साबिक़ो पवे थो। माउ जे हथनि में पले थो। एहसासात जेके इंसान जा हूंदा आहिनि, जेके बि असांजा एहसासात हूंदा आहिनि, उन्हनि जो सभ खां पहिरियों इज़हार असां माउ खां सिखंदा आहियूं। असांजूं ज़रूरतूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि जी सभ खां पहिरीं जेका आहे, असीं जंहिं इंसान जे अॻियां ॻाल्हाईंदा आहियूं, पंहिंजे ज़रूरतुनि खां उनखे आगाह कंदा आहियूं ऐं उन्हनि ज़रूरतुनि जे कंप्लीशन जे लाइ, उन जे पोइवारीअ जे लाइ जेका शख़्सियत अॻियां वधी वेंदी आहे उहा माउ आहे। ऐं जॾहिं बि कंहिं माण्हू खे ॾिसंदी आहियां, छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, ॾिसंदी आहियां त हू ॻाल्हाए नथा सघनि, अचनि था असांजे साम्हूं अचनि था, पर पंहिंजो मक़सदु जेको आहे उहो बयानु नथा करे सघनि। अखियूं अखियुनि में मिली इंसाननि सां ॻाल्हाए नथा सघनि, हेॾा होॾा पिया ॾिसंदा आहिनि। त आउं ओॾी जो ओॾी महिल इहो सम्झी वेंदी आहियां त हिननि जी माउ हिननि खे इहा इजाज़त कोन ॾिनी या हुनखे इहो मौक़ो कोन मिलियो त हिननि ॿारनि खे चङी तरह सां ॻाल्हाए, हिननि खे पंहिंजो मक़सदु जेको आहे, पंहिंजा एहसासात जेके आहिनि उहे बयानु करण जो मौक़ो ॾे। ॿोली ज़ाहिर आहे जेका माउ जी ॿोली हूंदी आहे उहा औलाद ॻाल्हाईंदो। ॿोली पंहिंजी ॿोली जेका आहे, मादिरी ॿोली जेका आहे, असीं भले फ्रेंच सिखूं, भले इंग्लिश सिखूं, छा बि सिखी वञूं, पर पंहिंजी मादिरी ॿोली जेका आहे, जेका माउ जी ॿोली आहे, उहा इंसान खे शऊरी तौर ते वधण में, प्रोग्रेस अॻियां हलण में, डेवलपमेंट में वॾो किरदारु अदा करे थी। छाकाणि माउ आहे जेका असांखे प्यारु सेखारे थी, माउ आहे जेका असांखे नफ़रत सेखारे थी, माउ आहे जेका मिठड़ा मिठड़ा लफ़्ज़ ॿोलीअ मां चूंडे असांजे अॻियां आणे थी ऐं असीं उहे लफ़्ज़ सिखूं था। माउ आहे जेका नंढियुनि नंढियुनि स्टोरीज़ जे ज़रिए असांखे इख़्लाक़ियात, असांखे रहमदिली, असांखे नफ़रत ऐं क्रोध, असांखे ज़ुल्म ऐं रहम जा किसा ॿुधाए थी, असां में उहे एहसासात पैदा करे थी त कहिड़ियूं शयूं चङियूं आहिनि, कहिड़ियूं शयूं ग़लति आहिनि। पर जेकॾहिं कंहिं बि ॿोलीअ जी वाधवीज खे ॾिसणो आहे त उनजो सभ खां पहिरीं सेंटर नेक्सस जेको आहे उहा माउ आहे। बिल्कुलु तव्हां सही था चओ। हक़ीक़त में जेका तव्हां ॻाल्हि कई, मां बिल्कुलु तव्हां सां मुतफ़िक़ आहियां त अॼु जो जेको ॿारु आहे उहो ख़बर नाहे छो पंहिंजे ख़्याल जो इज़हार सही तरीक़े सां नथो करे सघे ऐं हू जेका बि ॿोली ॻाल्हाए थो, जॾहिं हू ॻाल्हाए थो त तव्हां बि महसूसु कंदा त हुनजी ॿोली सही कोन्हे, हुनजी ॿोली में तसलसल न महसूसु थींदो, हुनजी ॿोली में रवानी न महसूसु थींदी, हुनजे ख़्यालनि में गहराई न महसूसु थींदी। त इन जा कुझु सबब आहिनि। हिकु सबबु त इहो आहे त उहो ॿारु माउ खां परे आहे। जॾहिं माउ ॿार जे वेझो आहे, घणी देरि ॻाल्हाए थी, चाहे उहा माउ हुजे या नानी हुजे, नानो हुजे या असांजा वॾड़ा हुजनि, जॾहिं असांजे ॿारनि सां नथा ॻाल्हाइनि
ऐं ख़ासि तौर ते माउ ॿार खां परे आहे ऐं ॿार बि माउ खां परे आहे। जीअं त ॿारु जॾहिं वॾो थो थिए 5 सालनि ताईं, पोइ त हू स्कूल में ऐं ॿाहिरी दुनिया में हलियो थो वञे, घर में घटिजी आहे। त इहा वॾी कमी, त ॿार अॼु जा किताब नथा पढ़नि, अॼु जा ॿार कहाणी नथा ॿुधनि, इहो हिकिड़ो वॾो ख़ला महसूसु थो थिए। त तव्हां इन बारे में असांखे ॿुधायो, पोइ नाज़िश खां बि असां पुछंदासीं त ईअं छो आहे। इहो ईअं आहे जो असां नंढे हूंदे ॿार खे ॻाल्हाइण जो मौक़ो नथा ॾियूं। आउं इन ते तमामु घणो ज़ोर ॾींदी अचां। जॾहिं फैकल्टी ऑफ एजुकेशन में आउं प्रोफेसर हुयसि त पढ़े लिखियल असां वटि टीचर्स ईंदा आहिनि BEd ऐं MAd जे लाइ, ॿारनि बचनि वारा। जॾहिं बि उन्हनि खां को सुवालु पुछिबो हो त के बि उनजो जवाबु ॾींदा हुआ, उनजी वज़ाहत कंदा हुआ। के जेके आहिनि उहे कंधु हेठि करे उथी बीह रहंदा हुआ। त छाकाणि त आउं साइको एनालिसिस कंदी आहियां, मूंखे ख़बर पइजी वई त हिननि खे घर में ॻाल्हाइणु नाहे ॾिनो वियो। इहो न त ॿाहिरि जी त सेकेंड स्टेज आहे, फस्ट स्टेज जेका आहे सा घरु आहे। घर में ॻाल्हाइणु कोन ॾिनो वियो, उन्हनि खे घर में उहा हैसियत कोन ॾिनी वई जेका हिकिड़े फ़र्द जी हुजे। मूं घणियूं माऊं ॾिठियूं आहिनि ऐं मूं पाण इन ते पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस कया आहिनि। त आउं ॿारनि खां पुछंदी हुअसि त बाबा अॼु छा पचायूं, त ॿार जेके आहिनि उहे ॿुधाईंदा हुआ त अम्मा अॼु हीअ शइ पचाइबी, अॼु हीअ शइ पचाइबी, अॼु असांखे हीअ खाधो खाइणो, हीअ खाधो। अहिड़ी तरीक़े सां असां ॿारनि में पंहिंजे ॿारनि में आदत विधीसूं त हू पंहिंजी ज़रूरत, हू पंहिंजी दिलचस्पी जेका आहे उहा वॾनि जे अॻियां बयानु कनि। पर जेकॾहिं कंहिं घर में आउं ॾिसां थी त माइट जेके आहिनि, जेकॾहिं ॿारु माउ खे थो चए अम्मा अॼु गोश्त न पचंदो, अॼु मूंखे भाॼी खपे, छिप कर छोरा, सभिनी खे खाइणो आहे, तूं अकेलो खाइणो आहे। दैट इज़ प्योर डिनाइल ऑफ अ पर्सनैलिटी ऑफ अ ह्यूमन बीइंग। नंढा ॿार जेके आहिनि उहे बि इंसान आहिनि, सिर्फ़ु इहो आहे त उहे अञा नंढी उमिरि जा आहिनि, असीं वॾी उमिरि जा आहियूं। असीं जेकॾहिं पंहिंजी हथी क़ाइमु रखूं था, पंहिंजी अथॉरिटी क़ाइमु रखूं था, हुननि जे ख़्वाहिशुनि खे, हुननि जूं जेके ज़रूरतूं आहिनि उन्हनि खे बयानु करण जी हुनखे इज़त नथा ॾियूं इजाज़त, त उहो ॿारु अॻिते हली कॾहिं बि पंहिंजो मक़सदु बयानु करे कोन सघंदो, हमेशह अथॉरिटी खां डिॼंदो। हीउ मुंहिंजो उस्तादु आहे, हिन जे साम्हूं आउं कीअं ॻाल्हायां। इन में छा आहे जो असांजी सॼी हिकिड़ी सोसाइटी जो हिकिड़ो जेको तबिक़ो आहे उहो पुठियां रहिजी वियो आहे। अचे थो, ज़हीन आहिनि, सभु खां ॻाल्हि अचनि थी, पर बयानु नथा करे सघनि, फेस नथा करे सघनि हालात खे। पोइ माण्हू चवनि था त हीअ त बेवकूफ़ आहिनि, हिन खे त कुझु अचे कोन थो, उन्हनि खे पुठियां धिकारे था छॾीनि। त माउ जो, ख़ासि करे माउ जो, छाकाणि पीउ त अधु ॾींहुं घर में कोन थो रहे, हाणे त माऊं बि जॉब कनि थियूं, पर मूं ॾिठो आहे त जेके माऊं जॉब थियूं कनि उहे वधीक औलाद ते ध्यानु पियूं ॾियनि बिनिस्बत उन्हनि माउनि जे जेके घर में वेठियूं आहिनि, रुॻो घर जे कम में लॻियूं पियूं आहिनि। पर माउ जेका आहे उहा ॿोलीअ जे वाध विच में, इंसान जे ख़ुदि एतमादीअ में उनजो हिकिड़ो अहम हिसो आहे। उहा हिकिड़ो सर्किल आहे, जंहिं सर्किल जी हैसियत खे असीं डिनाए करियूं या हुनखे सही असीं गाइडेंस न ॾियूं त असांजी हिकिड़ी सॼी नस्ल जेका आहे उहा ॿोलीअ खां परे पंहिंजो मक़सदु बयानु करण में, या शबनम ॻाल्हि कई आखाड़ियुनि जी किसनि कहाणियुनि जी, हिकिड़ो तसलसल हूंदो हो इख़्लाक़ियात जो, ख़ासि करे अहिड़े मुआशिरे में अॼु जे दौर में जॾहिं इख़्लाक़ियात खे जेको आहे सो पासीरो रखियो वञे, हर ॻाल्हि जेका आहे सा पावर ऐं पैसे खे ॾिठी वञे, उन हालति में असांखे इख़्लाक़ियात केरु सेखारे। असीं घर खां ॿाहिरि निकिरूं था, असांजे किताबनि मां उहे नंढियूं नंढियूं स्टोरीज़ ग़ाइबु थी वियूं आहिनि जेके असीं नंढे हूंदे पढ़ंदा हुआसीं ऐं उन्हनि मां सिखंदा हुआसीं। त हींअर माउ जेका आहे उन ते हिकिड़ी डबल ड्यूटी आयद थी थिए त तूं पंहिंजे ॿारनि खे मौक़ो ॾे, हुननि खे जॻहि ॾे, हुननि सां चङी तरीक़े सां इंटरेक्शन कर, जीअं हू पंहिंजी जेका मादरी ज़बान आहे कहिड़ी बि हुजे, पर मादरी ज़बान तमामु अहम आहे। जेकॾहिं असांखे मादरी ज़बान नथी मिले, असीं उन में नथा इंटरेक्ट करे सघूं, नथा माण्हुनि सां वहिचार में अचूं, त पोइ असां का बि ज़बान, असीं 10 ज़बानूं पढ़ूं पर उन्हनि में असीं एक्सप्रेस नथा करे सघूं, छाकाणि असांजी सोच जेका आहे
उहा मादरी ज़बान खां ई थिए थी। उहा नंढे हूंदे खां जेका असांजी परवरिश आहे उन में ई उहा सोच मुनसिर आहे। जी तव्हांजी बिल्कुलु सही ॻाल्हि पिया कयो। हाणे उस्ताद जो बि हिकु अहम रोल आहे। उस्ताद ॿारनि सां ज़ाहिर अधु ॾींहुं ॿारनि जो उस्ताद सां गुज़रे थो। उहे उस्ताद जेके नरम तबियत जा आहिनि, जेके ॿारनि जी ॻाल्हि ॿुधनि था, उते इहा ॻाल्हि अव्हां बि महसूसु कई हूंदी त ॿारु ॻाल्हाए थो, ॿार जी क़दुरु मादी बि वधे थी ऐं ॿार जी ॼाण में बि इज़ाफ़ो थिए थो। ॼाण जो इहो मक़सदु न आहे त जीअं असां हिकिड़े सिर्फ़ु असां किताब ते ई महदूद हुजूं, पर मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असांखे ॿारनि खे थोरो ॿाहिरि वठी बाग़ में वठी वञणु घुरिजे, ॿुधाइणु घुरिजे त हीअ कहिड़ा वण आहिनि, कहिड़ा गुल ॿूटा आहिनि ऐं केतिरा ई बाग़ जे हवाले सां असां ॻाल्हि कयूं, निबातात जे हवाले सां ॻाल्हि कयूं। केतिरा असांखे अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके ॿारनि खे ख़बर ई न आहे, ॿारनि खे माहौलियाती ॼाण जी ख़बर ई न आहे। तव्हां कहिड़ी बि ज़बान हुननि खे पढ़ायो, कहिड़ो बि हुननि जो मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन हुजे, पर हुननि खे तव्हां माहौलियाती ॼाण ॾियो, वठी वञो, ॿुधायो त हीअ शयूं आहिनि, हेतिरा वण आहिनि, हेतिरा ॿूटा आहिनि, हेतिरा गुल आहिनि, हुननि जा केतिरा क़िस्म आहिनि। ऐं ईअं बिल्कुलु उस्ताद जो बि हिकु अहम किरदारु आहे ॿोलीअ जी ॿारनि में। नाज़िश तव्हां काफ़ी देरि खां चुप वेठा आहियो, तव्हां असांखे ॿुधायो त अॼु 8 मार्च आहे ऐं औरतुनि जी सुजाॻीअ जे हवाले सां हिकु अहम ॾींहुं आहे, त तव्हां हिते असांजूं नंढड़ियूं प्यारियूं भेणियूं वेठियूं आहिनि, नंढड़ा ॿारड़ियूं वेठियूं आहिनि, त छा ॿुधाईंदा त हिननि खे पंहिंजी ज़िंदगीअ में कहिड़ियूं शयूं करणु घुरिजनि ऐं जेके हिननि जी कामयाबी जे लाइ ज़रूरी आहिनि। हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज आहे पहिरीं त माउनि जे लाइ, पंहिंजी धीउनि खे तालीम ॾियो, तालीम सां गॾु सुठी तरबियत ॾियो, तरबियत सां गॾु हुननि खे बहादुर ठाहियो, हुननि खे कॉन्फिडेंस ॾियो। ईअं न फ़र्क़ु कयो त पुटु जेको आहे हर ॻाल्हि में पुटु सभु कुझु करे सघे थो, धीउ तूं कुझु नथी करे सघी, तूं छोकिरी तूं साइड ते थी वञ, न, ईअं न आहे। पुटु खां 2 क़दम अॻिते थी हली सघे थी। तव्हां मौक़ो त ॾियो नियाणियुनि खे। हर फील्ड में असांजूं नियाणियूं माशाअल्लाह पाण खे मञाए रहियूं आहिनि, त हर माउ खे घुरिजे पंहिंजी नियाणियुनि खे जेको आहे सुठी सिख्या ॾी, चाहे एजुकेशन हुजे, चाहे हुन में स्किल हुजे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो हुननि ते ट्रस्ट कनि, उन्हनि खे ॿाहिरि छॾी। जॾहिं हू भरोसो कंदा पंहिंजी नियाणी ते, त उहा नियाणी हुननि जो मूंखे 100% यकीन आहे, उहा एतबार कॾहिं न तोड़ंदी। बट पंहिंजी नियाणी खे जेतिरो तव्हां अंदरि घुटंदव, बंदि कंदव, ओतिरो हू नियाणी तव्हां सां बग़ावत कंदी, माइट ते ट्रस्ट न कंदी, के ॿाहिरि ते कंदी। सभ खां पहिरीं पंहिंजी धीउनि ते एतबार कयो ऐं उन्हनि खे इहो एतबार ॾियारियो त तव्हां उन्हनि जा दोस्त आहियो, हिकिड़ी दोस्ती वारो माहौल हुजे घर में। असांजी अम्मी जेको आहे असांखे दोस्ती वारो माहौल ॾिनो, बचपन में ई जेको आहे कॉन्फिडेंस ॾिनो, एतिरो कॉन्फिडेंस ॾिनो कि तव्हां सभु कुझु करे सघो था। जॾहिं आउं 8 सालनि जी हुअसि, 10 सालनि जी हुअसि, मूंखे मुंहिंजी अम्मी चवंदी तूं हिन 50 साल जे माण्हू खे बि फेस करे ॾींदी आहे। ईअं कॉन्फिडेंस ॾिबो आहे, ॿार खे फ्री हैंड ॾिबो आहे। उन खां अलावा जेको आहे सो माउ जे लाइ त जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे, मतिलबु माउ जे लाइ बि चवां त मुंहिंजी स्पेशली हिन बोल्डनेस में मुंहिंजी अम्मी जो वॾो रोल आहे, जो मुंहिंजी अम्मी मूं ते ॾाढो घणो एतबार कयो हर ॻाल्हि में। उन इहो फील करायो तूं सभु कुझु करे सघीं थी, ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु मां वाक़ई पाण खे मञाए विया सोसाइटी में कि मां बिल्कुलु सभु कुझु करे सघां थी। बसि मां इहो ई चाहींदसि कि पंहिंजी नियाणियुनि खे जेके अचण वारी जनरेशन आहे उहा वधि में वधि तालीमी याफ़्ता हुजे, ताकी असांजी ईंदड़ ॿार जेके आहिनि उहे तालीम खां महरूम न हुजनि, कॉन्फिडेंस खां महरूम न हुजनि, हुननि में डिसीशन पावर हुजणु घुरिजे, पंहिंजा फ़ैसिला पाण करण जो। ऐं ॿियो जेको आहे सो मां सम्झां थी त मां पंहिंजे पुट खे हिन उमिरि में एतिरो बोल्ड करे छॾियो आहे जो शायदि घटि ई माण्हू कयो हुजे। थैंक यू। जी बिल्कुलु सही था ॻाल्हि कयो। पहिरीं ॻाल्हि आहे तालीम, इल्मु असां हासिलु कयूं, उहो इल्मु जेको असांजी तरबियत में बि अहम किरदारु अदा करे, उहो माउ बि ॼाण औलाद खे ॾेई सघे थी, उस्ताद बि इन हवाले सां वॾो अहम किरदारु अदा करे सघे थो। अॼु असांजी ख़ुशकिस्मती आहे कमल वाहिद साहिबा सां गॾु मौजूदु आहिनि। मां खां इहो सुवालु कंदसि त संदन परवरिश में संदन माउ जो केॾो अहम किरदारु हो ऐं उन हवाले सां के यादगिरियूं असां सां वंडणु चाहिनि त इहा ॼाण तव्हांजे लाइ काराइती साबित थींदी। असांजी माउ जेका हुई 5-6 दर्जा पढ़ियल हुई,
हुनजो पीउ वॾो ज़मींदार बि हो पर उन सां गॾु हेड मास्टर बि हो कंहिं स्कूल जो ऐं हुन घर में पढ़ायो हो। छाकाणि त वॾी धीअ हुई इन करे घर में हुनखे इहा अख़्तियारी हुई त भाउर भेनरूं नंढा कहिड़ा कपिड़ा था पाइनि उहो मुंहिंजी माउ ते हो त तव्हां हिननि खे कहिड़ा कपिड़ा पाइण जी इजाज़त था ॾियो या हिननि खां पुछो था या छा। त माना जीअं मुंहिंजी माउ 12-13 सालनि जी थी अम्मा ॻाल्हि कंदी हुई त तव्हांजी नानीअ खे मूं घर जे घणनि ज़िमेदारियुनि खां आज़ादु करे छॾियो ऐं उहो जेको टाइम मुंहिंजे नानीअ खे मिलंदो हो उहो वरी उहा अम्मा सां वेही ॻाल्हाईंदी हुई। माना घर जे कमकार हुनखे कोन थकाईंदी हुई पर जेको टाइम मिलंदो ॿई माउ धीअरूं साहेड़ियुनि वांगुरु वेही ॻाल्हाईंदी हुयूं ऐं अम्मा हुन खां उहे किसा पुछंदी हुई ख़ानदान जी हिकिड़ी ओरल हिस्ट्री। हिकिड़ी हिस्ट्री थींदी आहे असांजे ख़ानदान जी जेका लिखियलु हूंदी आहे, असांजे मुल्क जी असांजे इलाइक़े जी जेका लिखियलु हूंदी आहे, हिकिड़ी ओरल हिस्ट्री हूंदी आहे जेका नस्ल दर नस्ल वॾा नंढनि खे ॿुधाईंदा आया आहिनि। त मुंहिंजी माउ खे मुंहिंजी नानीअ उन ओरल हिस्ट्री जे ज़रिए एतिरी ॼाण ॾिनी जो जॾहिं असीं नंढा हुआसीं त अम्मा पुछंदी हुई, बाबा जेकॾहिं चवंदो त अॼु गोश्त आणियूं त अम्मा पुछंदी पहिरीं ॿारनि खां पुछो त हिननि खे असीं चवंदासीं न ॻाढ़े ॿोड़ मां असीं तंग अची विया आहियूं, अम्मा असांखे साओ ॿोड़ खपे। माना पचंदो गोश्त हो पर उन में साओ मसालो या पालक विझी उहो साओ ॿोड़ थींदो हो। कॾहिं चवंदासीं न असांखे अछो ॿोड़ खपे, दही विझी उनखे अछो ॿोड़ करे पचाईंदा हुआ। त हर शइ में अम्मा असांजी हिकिड़ी दोस्त वांगुरु हुई। सवाइ हिकिड़ी ॻाल्हि में आउं चवंदसि त अम्मा तूं कहारी थियो थी पवीं। उहा कहिड़ी ॻाल्हि हूंदी जो अम्मा चवंदी त जॾहिं उथो था निंड मां त उते ई खट ते वेही जेतिरो वक़्तु थिएव अलाह जे 99 नालनि मां कंहिं बि नाले जो विर्द करियो, तस्बीह पढ़ो, उन सां तव्हांजो ॾींहुं सुठो। तंहिं करे अञा ताईं असां ते उहा मज़हबी रवादारी बि चइजे, मज़हबी इज़त बि चइजे, मज़हब जे लाइ लॻाव बि चइजे, उहो आहे। हालांकि काफ़ी असीं मॉडर्न आहियूं, पढ़ियल लिखियल आहियूं, अमेरिका में रहंदड़ आहियां, पर तॾहिं बि मुंहिंजो मज़हब सां हिकिड़े क़िस्म जो लॻाव आहे ऐं मज़हब खे हिकिड़ी वॾी अहमियत ॾियां थी। ॿियो अम्मा जी जेका ॻाल्हि हूंदी हुई, असांजो अम्मा ऐं बाबा ॿिन्ही जी आदत हूंदी त असांखे जॾहिं वापसि ईंदासीं स्कूल मां त पुछंदा हुआ त छा थियो अॼु, छा कयव, त असांखे खुली ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो। एतिरे क़दुरु जो अम्मा सां कॾहिं असीं जीअं सहेलियुनि सां ॻाल्हाइबो आहे त अम्मा फलाणी छोकिरी कपिड़ा पाए आई ॾाढा सुठा पिए लॻसि, मूंखे बि ओड़ा कपिड़ा ठहिराए ॾे। त हू जेकॾहिं न बि ठहिराए सघंदा त हिकिड़ी अहिड़ी सम्झाणी ॾींदा जो असांखे कॾहिं इहो अहसासु महरूमीअ जो या डिनाइल जो अहसासु न थियो। जॾहिं असीं मुंहिंजूं कज़िन्स वग़ैरह जेके हुयूं उन्हनि खे इहो हूंदो त जेके कुझु बि चवनि त छोरी छिप करे वेह या वॾनि जे ॻाल्हियुनि में न पओ। डिनाइल, हिकिड़े वजूद जो डिनाइल थींदो हो जेका अॻिते हली जंहिं हुननि जे शख़्सियतुनि ते हिकिड़ो तमामु मुनफ़ी अंदाज़ विधो। असांखे पंहिंजे वजूद जे डिनाइल जो या असांजे वजूद जे नाकारी हुअण जो कॾहिं अहसासु न ॾियारियो वियो। इहा माउ हुई। उन खां पोइ घणनि ई ॻाल्हियुनि में हीअ फैशन था करियूं, हीअ फैशन था करियूं, अम्मा सम्झाईंदी हुई। फिल्मी रिसाला ईंदा हुआ, उन्हनि जूं तस्वीरूं ॾिसी ऐं चवंदी अम्मा अहिड़ा वार कटाईंदसि त सम्झाईंदी हुई त बाबा हीअ वार जेके आहिनि तुंहिंजे मुंहं ते कोन ठहंदा। मूंखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो हिकिड़ी का एक्ट्रेस हुई, ब्रिटिश एक्ट्रेस हुई, गंजी हेतिरा वार हुअसि, उन्हनि ॾींहंनि में उहा ट्रेन निकिती, हेतिरा वार उनखे ग्लू सां ईअं करे छॾींदी हुई। मूं अम्मा खे चयो मां अहिड़ा वार करियां, चई न चिब थी पवंदी। त उन अहिड़े प्यार मां उहो लफ़्ज़ चिब चयो जो अञा ताईं मूंखे उहो लफ़्ज़ यादि आहे। अञा ताईं कंहिंखे प्यार मां बि चवंदी आहियां चिब अॼु कोन आई आहे। त असांजी शख़्सियत जेका आहे उहा असांजी माउ ठाहे थी, असांजो माहौल ठाहे थो। असांजो इल्मु जेको आहे उन जी शुरूआति घर खां थिए थी ऐं असीं लकी हुआसीं जो असांखे अहिड़ी माउ मिली जेका थोरो घणो पढ़ियल बि हुई। असांखे कॾहिं ट्यूशन कोन ॾियारी। जेकॾहिं कंहिं हिसाबनि में आउं तमामु कमज़ोर हूंदी हुअसि, हमेशह 100 मां 13-14 खणी ईंदी हुअसि,
त टीचर मूंखे चयो त असांजी टीचर अलाह जन्नत नसीब करे आपा शम्स अब्बासी, जेका माउनि जहिड़ी हुई, जेका असांजी हर हरकत ते नज़र रखंदी, हर वक़्तु अॻियां हली। ईअं चइजे त जेकॾहिं घर में असांजी माउ हुई त ॿाहिरि स्कूल जे माहौल में आपा शम्स अब्बासी असांजी माउ हुई, जेका कंहिं महिल दड़का बि ॾींदी हुई, कंहिं महिल प्यार बि कंदी हुई, कंहिं महिल गाइड बि कंदी हुई, बहितरीनु रहबर हुई। त असीं जेके चवंदा हुआसीं त अमां आउं फेल थी आई आहियां, हाणे असांजी टीचर चवे थी त ट्यूशन वठिणो आहे। चई बाबा टीचर त तो वटि अॻु में आहे न क्लास में, जेकॾहिं तूं उन खां नथी सिखी त ट्यूशन वारी टीचर तोखे छा सेखारींदी? टीचर ते इहो कोन्हे, इहो तुंहिंजो पाण ते आहे। अमां मूंखे ई नथा वणनि, मूंखे ई अलजबरा वारा ई सुवाल जेके आहिनि हेठि मथे छो था वञनि। चवंदी भला ईअं कर सम्झ त या तूं आखाणी पई ठाहीं, इहा जेका आहे सा इहा थियरी कोन्हे, इहो फार्मूला कोन्हे अलजबरा जो, इहा तुंहिंजी आखाणी आहे। तूं आखाणी ॿुधाईंदी आहीं न भाउरनि भेनरुनि खे ॿियनि खे, त हिन खे उन आखाणीअ वांगुरु करे ठाहे। त पहिरियों दफ़ो मूं ज़िंदगीअ में 100 मां 36 मार्कूं खयूं। अम्मा जी इन जेका हिकिड़ी रहबरी हुई, जेको प्यार सां हुन सम्झायो हो। न त अॼुकल्ह आउं ॾिसां थी, ऐं जॾहिं टीचर हुयसि मॉडल स्कूल में, माइट ईंदा हुआ, आपा ही फेल थियो आहे, बाबा तव्हीं थोरो घर में ॿार सां वेहो, हुनजी हिमत वधाई करियो। आपा असीं पंहिंजे कम में पूरा आहियूं, छा हिनजी हिमत वधायूं? हाणे तव्हीं ईअं करियो, हिनखे अहिड़ो सटियोसि, अहिड़ो सटियोसि। ऐं चवंदीसांसि उहो सटियोसि करणु जेको आहे न, उहो हिन जो इलाजु कोन्हे। हिन ॿार खे प्यारु खपे, मुहबत खपे, सम्झाणी खपे, जेका सिर्फ़ु माउ ॾेई थी सघे। तव्हीं हिनखे उहा ॾियो। त वी वर लकी। हींअर आउं माउनि खे ॾिसां थी, 3 दर्जे में ॿारु थो पढ़े, ट्यूशन आहे, ट्यूशन थो अचे। ॿारु थकिजी स्कूल मां, असां वटि एॾा किताब कोन हूंदा हुआ, पढ़ाई हूंदी, उन ते लिखंदा हुआसीं, वरी घरु अची उनखे कोयलो हणी या मेट हणी वरी उनखे हटाए छॾींदा हुआसीं। अॼुकल्ह ॿारनि जे पुठनि ते 8-8 किलो 10-10 किलो जी बैग आहे। दैट इज़ डैमेजिंग देयर स्पाइनल कॉर्ड। इन्हनि ॿारनि जो पोस्चर जेको आहे इहो ख़तमु थी वेंदो, कॾहिं इहे ॿार हीअं सिधो हली न सघंदा। इन्हनि ॿारनि जो जेको ॿारु इहो बस्तो खणी कुल्हे ते हले थो, 2 सालनि ताईं हले थो, उन ॿार जी तव्हां एक्सरे कराए ॾिसो, द डैमेज विल बी एविडेंट, अ लिटिल बिट और अ बिग वन। असांजूं माऊं असां खण कोन्हियूं, चवंदियूं कॾहिं असां ईअं ॻिछे में विधोसीं न बाबा, हिते नस जेका आहे उहा चिपजी वेंदी, पोइ तव्हांखे अॻिते हली सूरु थींदो, इन करे हीअं कच्छ में बस्तो खणो, ॻिछे में न विझो। त वी आर लकी, सम ऑफ यू मे बी लकी टू। तव्हां मां घणनि जूं अहिड़ियूं माऊं हूंदियूं प्यार करण वारियूं, पंहिंजे इल्म आहे, जेको इल्मु उन्हनि खे मिलियो आहे उन जे मुताबिक़ तव्हांखे सम्झाइण वारियूं। ज़रूरी न आहे त सभिनी जूं माऊं 5-6 दर्जा पास हुजनि ऐं होशियारु हुजनि, अख़बारूं पढ़ंदियूं हुजनि, किताब पढ़ंदा हुजनि। पर वन थिंग, मुंहिंजी तव्हांखे जेका हिकिड़ी हिदायत आहे, रिक्वेस्ट आहे, त पंहिंजे माउ खे अहमियत ॾियो, हुन सां गॾु टाइम गुज़ारियो। हींअर हर हथ में जेको आहे सो मोबाइल आहे, हर छोकिरी जेका आहे टीवी बंदि थियो पई आहे, टीवीअ खे चिटी पई आहे। माउनि जी असां अहमियत जेका आहे उहा घटि करे छॾी आहे। माउ बहितरीनु उस्ताद, बहितरीनु प्यारु करण वारी शख़्सियत, बेलोस ख़िदमत करण वारी। असीं वॾा थियासीं, कॾहिं असांजी माउ असांखे ईअं न चयो त असीं तव्हांजे पुठियां हेतिरियूं रातियूं जागी हुयसि, या तव्हांजे लाइ मूं हेतिरा खाधा पचाया हुआ, हाणे मुंहिंजी ख़िदमत करियो। पाण असीं जेकॾहिं थोरी अम्मा जी ख़िदमत कंदा हुआसीं, अलाह जन्नत नसीब करे, चवंदी बाबा तव्हीं थकियल आहियो, छॾियो एतिरी महिनत, तव्हीं थकिजी आया आहियो ॿाहिरां, छॾियो। त पंहिंजी माउ जी अहमियत ॾिसो। ख़ुदा न ख़ासिता जेकॾहिं कंहिंजी माउ ग़रीब न आहे त हुनखे यादि करियो। हिते वरी आउं मज़हबी थी वेंदसि। मूं पढ़ियो हो किथे त जिन जा माइट गुज़ारे विया आहिनि, असीं उनखे यादि था करियूं, उन्हनि खे ॿियो न त दुरूद पढ़ी उन्हनि खे सवाबु था ॾियूं, त फ़रिश्ता हुननि खे मुबारक था ॾियनि त तव्हांजे औलाद तव्हांखे यादि रखियो आहे, दुनिया में या दीन में। पंहिंजे माउ जी ख़िदमत करियो,
घणे में घणो हुनखे ॻाल्हाइणु ॾियो. शी इज़ ऑल्सो अ ह्यूमन बीइंग, शी नीड्स टू टॉक टू समवन. मर्द जेके आहिनि उहे नौकरियुनि में पूरा आहिनि, अचनि था थकिजो था अचनि, मानी खाधऊं सुम्ही पिया या टीवी ॾिठऊं या दोस्तनि सां विया. उहा अकेली इंसान आहे घर में जेका घर जो ख़्यालु रखे थी. नौकरनि खां कमु वठणु त वॾो मथे जो सूरु आहे. मर्द चवनि था असां तव्हांखे ॿ नौकर रखी ॾिनासीं, तव्हीं चओ था अम्मा तव्हां कहिड़ो कमु कयो, नौकरियाणियुनि त कमु कयो न. तव्हांजी माउ इंसानु आहे, हुनखे हाल भाई खपे. हुन जिन खे पाले वॾो कयो आहे चाहे थी त हुन सां वेही ॻाल्हाए, हुनजी आथत ॾियो, हुनखे शाबाश ॾियो हुनजे कम ते. भाउर भेनरूं गॾिजी पंहिंजे माउ जो ख़्यालु करियो. बिकॉज़ आई टेल यू वन थिंग, दुनिया में हींअर मूंखे सभ खां वॾी जेका कमी महसूसु थिए थी मुंहिंजे माउ जे न हुअण जी आहे. इहा कमी केरु भरे नथो सघे. आउं हिते ॿुधाईंदसि असांजी दोस्त हुई, उनजी नुंहुं छोकिरे खे छोकिरो जॾहिं ॼाओ सचल त ॾाॾीअ पालियो. ॾाॾीअ पालियो त ॾे हुनखे अची वई, ॾे शइ खणी ॾे अखर हुनखे अची वियो, ñे अखर अची वियो. मां हुनजी पंजाब जी हुई. छोकिरो 6-7 सालनि जो थियो, असांजे साम्हूं मां खे अचंदो. ऐं चवंदसि बाबा हिनखे मीना खे सिंधी सेखारि न, सभई सिंधीअ में पिया ॻाल्हायो, मीना नथी ॻाल्हाए. छोकिरो चवंदो आंटी आई एम गोइंग टू टीच हर. चवंदो अम्मा से ॾेॾर. हाणे हू 6-7 सालनि जो छोकिरो माउ खे चए ॾेॾर, पोइ चवंदी ॾेॾर. चवंदो ग़लति. त अहिड़े तरीक़े सां ख़ासि करे तव्हां ॾिसंदा सिंधीअ में 52-53 अखर आहिनि. हर हिकु ॿोलीअ खे अरबिक जेका आहे उन में तव्हां ॾिसंदा त तमामु महदूद अखर आहिनि. उहे अरबी जेके आहिनि, स्पेनिश में महदूद अखर आहिनि, उनजो तलफ़ुज़ महदूद थियो थो वञे. त ॿोली का ख़तमु नथी थी सघे जेसि ताईं माऊं जीअरियूं आहिनि ऐं उहे उन ॿोलीअ में ॻाल्हाइनि थियूं. ॿियो इहो आहे त असां जेको ॿारनि खे चऊं था त बायलिंगुअल कयूं था, ड्यूअल पर्सनैलिटी करे था छॾियूं ॿारनि जी. इंग्लिश मीडियम में दाख़िल था करायूं, उते मादरी ज़बान कान्हे. किन स्कूलनि त चयो त ॿार इंग्लिश में ई ॻाल्हाइनि. 5-6 कलाकनि लाइ जेको ॿारु स्कूल में आहे उनखे तव्हां इंग्लिश में था ॻाल्हारायो, उन खां पोइ उहो घर थो अचे त उहो इंग्लिश जा अखर खणियो थो अचे, माउ सां उहो ॻाल्हाए थो. मां चयोसि थी अबा मूंखे सम्झ में कोन छा पियो चवे. त इहे जेके हूंदियूं आहिनि टसल्सीअ जेके हूंदा आहिनि, कन्फ्लिक्ट जेको हूंदो आहे इहो अज़ल खां आहे, अबद ताईं रहंदो ईंदो. पर सवालु सिर्फ़ु इहो आहे त असांखे इहो ॾिसणो आहे त ॿोलीअ में असीं कहिड़ा अखर इस्तेमालु था करियूं. मुंहिंजो त हिकिड़ो नज़रियो हमेशह हूंदो आहे त ॿोलीअ में मुहबत जा अखर इस्तेमालु करियो. मूंखे जेकॾहिं सिंधीअ में केरु घटि वधि ॻाल्हाए ॻिचीअ खां झले त आउं इहो विसारे छॾींदसि त आउं बि सिंधीअ या ॻिचीअ खां झलींदीसांसि, कुझु न कुझु सज़ा ॾींदसि. पर जेकॾहिं उर्दूअ में मूंसां केरु मुहबत भरे अखर थो ॻाल्हाए, मुंहिंजी इज़त थो करे, त मूंखे उहा उन वक़्तु तमामु सुहिणी तमामु मिठी थी लॻे. त इहो डिपेंड थो करे त इंसानु जेको उहा ॿोली इस्तेमालु पियो करे उनजो पंहिंजो मक़सदु छा आहे, मफ़हूम छा आहे उनजे पुठियां. बाक़ी का ॿोली ख़तमु थियणी कान्हे. इहे हर ॿोलीअ में असांजे वॾा वॾा बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि, उहे माण्हू गुज़रिया, स्कॉलर गुज़रिया आहिनि जिन महिनतूं कयूं आहिनि, किताब लिखिया आहिनि. जीअं हींअर शबनम तमामु सुठी ॻाल्हि कई त हींअर असां ॿारनि खे कहाणियूं ॿुधायूं कोन था, पढ़नि बि कोन था. असांजूं लाइब्रेरियूं पयूं आहिनि, ख़ासि करे स्कूल जा ॿार हिते आहिनि, टीचर्स आहिनि. आउं उन्हनि खे इहा ई हिदायत कंदसि त महिरबानी करे हिकिड़ो पीरियड क्लास में लाइब्रेरी पीरियड रखायो, जंहिंमें ॿार जेके आहिनि उहे लाइब्रेरीज़ में वञनि. अंग्रेज़ चरिया कोन्हनि जो अञा ताईं हू पंहिंजे ॿारनि खे साइंस जे लैब मां अचनि था त लैंग्वेज लैब में वञो ऐं लाइब्रेरीज़ में वञो पढ़ो. तव्हां जेसि ताईं पंहिंजी तारीख़ मालूम न कंदा, जेसि ताईं तव्हीं अदब में जेके उतार चढ़ाव आया आहिनि उन्हनि खे मालूम न कंदा, तव्हांजी आइडेंटिटी, तव्हांजी शख़्सियत अणपूरी आहे. असांजी प्राइमरी शख़्सियत जेका आहे
प्राइमरी आइडेंटिटी जेका असांजी आहे उहा असांजी पंहिंजी ॿोली आहे, असांजो अदब आहे, असांजे माण्हुनि ते छा वयो वापरियो आहे इहो आहे। ॿियूं ॿोलियूं ही लह विचड़, ही इंग्लिश, ही लेबॉर्ट्रीज़, ही साइंस। तव्हांखे ख़बर आहे अमेरिका में जॾहिं 72 में 76 में जॾहिं अमेरिका वियसि त हुननि में हिकिड़ी नई ट्रेंड स्कूलनि में, जॾहिं मूं तेजा स्कूल विज़िट कया त नई ट्रेंड पैदा थी हुई। उहा ट्रेंड कहिड़ी हुई त हुननि हिस्ट्रीअ जो नालो बदिलाए अवर हेरिटेज रखियो हो, असांजी विरासत। अमेरिकन इंडियन सां गोरा कोन थे ठहिया, उन्हनि खे मारे मारे भींग करे छॾियऊं उन्हनि जी, पर हुननि उन खे 2 चैप्टर ॾिना हिस्ट्रीअ में त असांजा ॿार पढ़नि। असां हिस्ट्रीअ खे हिते निग्लेक्ट करे छॾियो आहे। साइंस जा पीरियड्स घणा आहिनि, लैब कान्हे। नतीजो थो थिए न असांखे साइंस में सही तइलीम थी मिले, न असांखे पंहिंजे हिस्ट्रीअ में या अदब में सही तइलीम थी मिले। तव्हांजे कॉलेजनि में, तव्हांजे स्कूल में अदबी किताब हुअणु खपनि जेके ॿार पढ़नि, मुख़्तलिफ़ दौर जा। 60s में जेको अदब हो उहो मफ़ाहिमती अदब पैदा थियो, जंहिं अॻियां वधाइणु चाहियो। 70s 80s में वरी जेको अदब आयो उन वरी तबक़ाती निज़ाम खे खयों। त ॾिसो, इहो पढ़ो, दैट इज़ गोइंग टू ब्राइटन योर ब्रेन्स। ऐं तव्हां ॿोलीअ जी, पंहिंजे माउ जी, औरतुनि जी, जंहिं पंहिंजे माउ जी इज़त कई उन सम्झो त दुनिया जहान जे औरतुनि जी इज़त कई। जंहिं पंहिंजी माउ खे प्यारु कयो उन दुनिया जहान जे औरतुनि सां प्यारु करियो। ही ॾींहं मल्हाइबा आहिनि त असीं यादगिरी करियूं, असीं अहसासु करियूं। औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे। अलाह ताला औरत खे ख़ासि फरमाइश ते ठाहियो हो, ईअं कोन ठाहियो हुअसि, ख़ासि फरमाइश ते ठाहियो हुअसि हज़रत आदम जे। औरत वॾी हस्ती आहे। औरत अलाह ताला सां क्रिएशन में बराबरि जी शरीक आहे, न त मर्द किथे वई ॿार ॼणी। औरत मर्द खां वधीक कमु करे थी, सभु कुझु आहे, पर औरत जेकॾहिं चाहे त आउं मर्द थी हलां त नथो थी सघे। इहो कुदरत जी मनाफ़ी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त सिहत घणी अॼुकल्ह असांखे घणा चैलेंजिस आहिनि। इहा ॻाल्हि मां तव्हांखे चवंदसि त असांखे माहौलियाती बदिलाव खे मुंहुं ॾियणो आहे, औरतुनि खे असांजी सिहत जा घणेई मसइला आहिनि। इहे सभु मसइला असां उन्हनि ते काबू पाए सघूं था। कीअं था काबू पाए सघूं? जॾहिं असां मस्बत अंदाज़ सां सोचींदासीं, हिक ॿिए खे सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं, असां सुठा लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं, हिक ॿिए जी हौसला अफ़ज़ाई कंदासीं, त असांजो ही मुआशिरो ईअं तब्दील थींदो। हिकु सुठे शागिर्द खां हिकु सुठी माउ ताईं असांखे तमामु मस्बत नतीजा मिलंदा। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी ऐं मुंहिंजा जेके महिमान आहिनि उन्हनि जी तमामु घणी महिरबानी। ऐं मां आख़िर में आगे समझ वारे खे माइक ॾींदसि त को पैगाम जेकॾहिं ॾियणु चाहिनि अॼु जे ॾींहं जे हवाले सां। पैगाम तव्हांखे छा ॾियां? तव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदसि, जीअं चइजे न हिकिड़ो अर्ज़ु कबो आहे, उहो अर्ज़ु कंदसि। उहो इहो आहे त तव्हीं जॾहिं अॼु घरु वञो त पंहिंजी माउ खे वॾो भाकुर पाइजो ऐं चइजोसि अम्मा अॼु सॼी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾींहुं पियो मल्हाइजे, मुंहिंजे लाइ दुनिया जी बहितरीनु औरत तूं आहीं। उनखे मुबारक ॾिजो, उन जी महिरबानी शुक्रियो अदा कजो, चइजोसि त आऊं तमामु घणी ख़ुशनसीब आहियां जो मूंखे तो जहिड़ी मां नसीब थी। Your mother deserves that much of appreciation and compliment from you. ऐं ॿियो त जेकॾहिं अॼु ॾींहुं वाइदो करियो पंहिंजो पाण सां, असीं ॿियनि माण्हुनि सां वाइदो कंदा आहियूं, विसारे छॾींदा आहियूं। पंहिंजे पाण सां जेको वाइदो कंदा आहियूं, असांजो ज़मीर हमेशह असांखे चवंदो आहे त तव्हां वाइदो कयो पंहिंजे पाण सां, इहो वाइदो पाड़ियो, पंहिंजो पाण सां वाइदो कजो त जेकॾहिं तव्हांजी अम्मा या तव्हांजे घर में ॿी को औरतूं आहिनि जेके पढ़ियल लिखियल कोन्हनि, त स्कूल मां थी वञी टीवी कोन ॾिसंदियूं अधु कलाक जे लाइ, फेसबुक कोन खोले वेहंदियूं अधु कलाक जे लाइ, पर
पंहिंजी उन माउ सां, पुफीअ सां या चाचीअ सां या केर बि हुजे या वॾी भेण हुजे, उन सां गॾु वेहंदियूं, उन खे लिखणु पढ़णु सेखारींदियूं। थोरा थोरा अखर पंहिंजे नाले खां शुरू कनि, थोरा थोरा कनि। मूंखे पक आहे त 2-3 महीननि जे अंदरि तव्हांजी माउ जेका आहे एतिरो पढ़ी वेंदी, छाकाणि असांजूं औरतूं क़ुर पढ़ियल थियूं थियनि। क़ुर जेके पढ़ियल आहिनि उहा अलफ़ बे ते जेका क़ुर जी आहे ज़ेर ज़बर पेश सां, उन करे उन्हनि खे सिंधी उर्दू पढ़ण में आसानी थी थिए। पर हुननि खे लिखणु पढ़णु सेखारियो जीअं हू दुनिया, हू हिकिड़े अहिड़ियूं शयूं कोन्हनि जेके असांजे घर में पियूं हुजनि। हू जीअरा जाॻंदा इंसान आहिनि जिन तव्हांखे जनमु ॾिनो आहे, तव्हांखे तव्हांजी ख़िदमत कनि पियूं, तव्हांखे प्यारु ॾियनि पियूं। ॿाहिरां असीं जेकॾहिं किथां ॾुखी थिया था अचूं त माउ असांखे आथत ॾिए थी, असांजी हिमत वधाए थी। तव्हांजो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी माउनि जी हिमत वधायो, पंहिंजे प्यार जो इज़हार करियो। छाकाणि कॾहिं कॾहिं वक़्तु गुज़री वेंदो आहे, असीं चवंदा आहियूं काश असां अम्मा खे हीअ ॻाल्हि चऊं हा, काश हीअ अम्मा खे ॻाल्हि चऊं हा, त हुनखे पंहिंजे वजूद जो इहो अहसासु थिए हा। महिरबानी करे इहो कजो। तंहिंसां तव्हां सभिनी जी बि तमामु घणी महिरबानी, तमामु सुठा ॿुधंदड़ आहियो। ऐं अॼु जेके ॻाल्हियूं असां हिते पाण में वेही कयूं, मां उमेद कयां थी त इहे ॻाल्हियूं तव्हां यादि रखंदा, इहे सुहिणा कौल, इहे सुहिणियूं ॻाल्हियूं तव्हां यादि रखंदा, उन्हनि ते अमल बि कंदा। तव्हांजी खणी महिरबानी।